यजअल कैदहुम फी तदलील वअरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कास्फिन मअकूल आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो बंदा मुझ पर 10 मरतबा सुबह और 10 मरतबा रात को दुरूद पाक पढ़ेगा, बरोज़े क़यामत में उसकी शफ़ाअत करूंगा। मोहब्बत के साथ एक मरतबा दुरूशी पढ़िए, सल्लु अलल हबीब, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। यो साईं अब्दुल कदीर अतारी जैं अल्लाह पाक जी मिठड़ी तिलावत कलाम पाक कई। तो अल्हम्दुलिल्लाह तिलावत कलाम पाक जो दौरान असांजे हिन महफ़िल मौसीकी में जो कि हिन यारहीं शरीफ में सिंध जा तमाम मशहूर ऐं मरूफ नातखान शेख ताज मोहम्मद कादरी ऐं उन सां गॾु अली गुल कादरी जेके असांजे हिन अॼोके यारहीं शरीफ जी महफ़िल में पहुता आहिनि, असां साईं जन खे इंतिज़ामिया जे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां अचण ते भलीकार चवंदासीं, भले आया। त हाणे इंशाअल्लाह महफ़िल जो आगाज़ कंदासीं नात शरीफ सां। मां बिना कंहिं देर जे दावत ॾींदुसि सिंध मां आयल तमाम मशहूर ऐं मरूफ नातखान असांजे इलाइक़े जो ॻोठ जो तव्हांजो ॼातल सुञातल फुकराई रंग फ़क़ीरी हाल में जेको बि हुनजो हाल आहे, हर साल अची हाज़ुरी पंहिंजो ॾींदो आहे। तो हिन साल भी हू आयो आहे पंहिंजो हाज़ुरी ॾियण। फ़क़ीर मज़हर हुसैन कादरी के मां दावत अर्ज़ कंदुसि त हू अचे पंहिंजी हाज़ुरी करे। ऐं वरी भी मां गुज़ारिश कंदुसि जेके भी दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि दुकाननि ते, जिते भी मुंहिंजो आवाज़ पहुची रहियो आहे, त महिरबानी करे अची पिंडाल में पहुचो, छो जो यारहीं शरीफ जो जलसो शुरू थी चुको आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लमु अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। पढ़ो ऐ मोमिन
सदा सुबारी पढ़ो ऐ मोमिन सदा सुबारी सलवात सोहणे मथे मोहम्मद सलवात सोहणे मथे मोहम्मद पढ़े खुदा खुद तो पाण प्यारे पढ़े खुदा खुद तो पाण प्यारे सलवात सोहणे मथे मोहम्मद सलवात सोहणे मथे मोहम्मद पढ़ो ऐ मोमिन सदा सुबारी पढ़ो ऐ मोमिन सदा सुबारी सलवात सोहणे मथे मोहम्मद सलवात सोहणे मथे मोहम्मद सुभान अल्लाह। सईदत फरश्ता पढ़ल पेरत मां पढ़ो आवे ताई मालवा राई मालवारा सईदत